अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शाह अब्दुल सलाम डेरे जी MS हटायो, अस्पताल बचायो। सहाफ़ियुनि सां MS पारां बदतमीज़ीअ वारो मामलो। ट्रामा सेंटर एमरजेंसी में मरीज़नि जे कवरेज लाइ पहुतल मीडिया जे कैमरामैन ऐं रिपोर्टर सैयद गुलाम नबी शाह सां MS डॉक्टर हनी भंगवार पारां मीडिया कवरेज खां रोकण ऐं मोबाइल फ़ोन फोर करे यरगुमाल करण जी कोशिश। इतला मिलण ते मीडिया जी टीम पहुचण ते ट्रामा सेंटर जा दर बंद करे छॾिया ऐं MS पारां मीडिया सां बदतमीज़ धमकियूं ऐं पुलिस घुराए धिका ॾेई कढण जी कोशिश। सहाफ़ियुनि जो बदमस्त MS हनी भंगवार ख़िलाफ़ एहतजाज ते इंतज़ामिया हरकत में अची वई। मेडिकल सुपरिटेंडेंट PMC अस्पताल नवाब शाह पारां मीटिंग में मसरूफ़ हुजण करे डिप्टी मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर शमीम हैदर MS के मामले खे हल करण लाइ टामास मोकिलियो, जिते सहाफ़ी धुर पारां सहाफ़ीअ खे ॾारी सहाफ़ी वकारण ऐं अॻुवाणी कई। डॉक्टर ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं थियण खां पोइ MS डॉक्टर हनी भंगवार जी ग़लती ऐं वाक़िए जो ज़िम्मेवार सहाफ़ियुनि खां MS मोज़रत ऐं माफ़ी घुरी ऐं आईंदे लाइ अहिड़ी सूरतहाल पैदा न करण जी यकीन दहानी कराई, जंहिं ते सहाफ़ियुनि पारां सिंध जे रिवायत खे बरक़रार रखंदे माफ़ करे छॾियो, जॾहिं त उन मौक़े ते इंतिज़ामिया ख़िलाफ़ मरीज़नि पिणु एहतजाज कंदे दाहियो। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरूं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।